ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि। दुकान ऐं घर सड़ी रख थी विया आहिनि। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। बदीन बसां ॻोठ अलाहनो सूमरो में बाहि लॻण सबबि 7 घर सड़ी रख थी विया आहिनि। लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया रोहड़ी में यूनियन काउंसिल अरोड़ जे इलाइक़े चोंगियन में बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं सबबि आसिफ अली शेख जो अझो सड़ी वियो आहे। उनखां अलावा गंबड़ जे खीर बाज़ार में बिजली जे तारनि मां बाहि लॻण सबबि केतिरा ई दुकान सड़ी विया आहिनि। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे, जंहिंखां पोइ शहरियुनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि। दुकान ऐं घर सड़ी रख थी विया आहिनि। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे।